अस्सलाम वालेकुम नाजरीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप में माया जी मेज़बान सबीन मेमण। नाजरीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप में असां जिक्र कंदासीं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में थींदड़ सूरत हाल, दहशतगर्दी, अमन अमान, जंग, बुख ऐं ॾॾ पलाइण जे हवाले सां मुख़्तलिफ़ ख़बरूं ऐं अपडेट्स तव्हां ताईं पहुचाईंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में सब खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं यमन जी सूरत हाल ते। गॾियल क़ौमुनि पारां यमन जी सूरत हाल ते ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे। गॾियल क़ौमुनि पारां चयो वियो आहे त यमन में पैदा थींदड़ सूरत हाल अलमीअ जी शक्ल अख़्तियार कंदी पई वञे। गॾियल क़ौमुनि पारां चयो वियो आहे त यमन जी सूरत हाल बहरान जी शक्ल वठंदी पई वञे। यमन लाइ गॾियल क़ौमुनि जे नुमाइंदे ख़बरदार कयो आहे त अगरि बुनियादी ज़रूरतनि जूं शयूं इन ई तेज़ीअ सां ख़तमु थींदियूं रहियूं त मुश्किल तरीन वक़्तु परे न हूंदो, छो त यमन अॻु में ई अरब दुनिया जो ग़रीब तरीन मुल्क आहे। यमन में जारी सूरत हाल में हिन वक़्त ताईं घटि में घटि 6000 खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि, जंहिं मां केतिरा ई ॿार ऐं औरतूं आहिनि। इहा ॻाल्हि गॾियल क़ौमुनि पारां चई वई आहे। यमन जे लाइ गॾियल क़ौमुनि जे राब्तेकार यूनास वान डार्कुलो पारां ख़बरदार कयो वियो आहे त 2 करोड़ 12 लख माण्हू जेकी मजमूई आबादी जो 82% हिसो आहिनि, उन्हनि खे कंहिं न कंहिं तरह बुनियादी इंसानी इमदाद जी ज़रूरत आहे। संदसि चवणु हो त घटि में घटि 40 लख माण्हुनि खे सिहत जूं बुनियादी सहूलियतूं बि न मिली रहियूं आहिनि ऐं तक़रीबन 3,20,000 ॿार अहिड़ा आहिनि जेकी ख़ुराक जी घटिताई जो शिकार आहिनि। अंदाज़नि 23 लख माण्हू पंहिंजा घर छॾण ते मजबूर बणिया ऐं वधीक 12,000 माण्हू मुल्क छॾे ॿियनि मुल्कनि में पनाह वठण ते मजबूर थिया। मार्च खां हिन वक़्त ताईं सऊदी अरब जी क़यादत वारो इतिहाद, जंहिंखे यमन जे बैन अल-अक़वामी तस्लीम कयल तयशुदा हुकूमत जे हक़ में अमरीका जी मदद पिणु हासिल आहे, ईरान जे पोयां हलंदड़ बाग़िन सां जहिड़े रहिया आहिनि। इतिहाद पारां हेल ताईं मुल्क जो हिकु वॾो हिसो ख़ाली करायो वियो आहे, जंहिं में गादी जो हंधु सना बि शामिल आहे। केतिरनि ई महीननि खां बैन अल-अक़वामी बिरादरी इहा ॻाल्हि चवंदी रही आहे, ज़रूरत जी घणिन बुनियादी शयुनि जेकी तिजारती हुजनि, मसलन कोयलो ऐं दवाउनि जे सामान तां पाबंदी हटाई वञे। यमन केतिरे वक़्त खां जंग जी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जॾहिं त यमन में खाद ख़ुराक जी खोट ऐं बुनियादी सामान जी अच वञ ते पाबंदीअ जे करे बुख, बदहाली, बीमारियुनि में वाधारो थी रहियो आहे, जंहिं मां घणे क़दुरु औरतूं ऐं ॿार मुतासिर थी रहिया आहिनि। यमन में सदर हादी जी हुकूमत जे अॻवान अदन खां ॿाहिरि वेही करे समूरो हुकूमती मामिलो हलाईंदा रहिया आहिनि ऐं ख़ुदि सदर पारां सऊदी अरब में ई रिहाइश इख़्तियार कई वई। यमन जो सदर गुज़िरियल हफ़्ते ॿियो भेरो पंहिंजे मुल्क वापसि वरियो, जेको हलंदड़ साल जे शुरूअ में बाग़िन जी अगराईअ सबबि यमन मां आरज़ी तौरु सऊदी अरब मुंतक़िल थियण खां पोइ संदसि ॿियो दौरो आहे। यमनी सदर अब्दुर्रब्बा मंसूर हादी गुज़िरियल हफ़्ते अदन शहर पहुतो। उन खां अॻु में हू मुख़्तसिर वक़्त लाइ सेप्टेंबर में उते आयो हो। गुज़िरियल साल सेप्टेंबर में हूसी बाग़िन पारां गादी वारे हंधि सना ते कब्ज़ो कयो वियो हो, जंहिंखां पोइ बाग़ी अॻिते वधी मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते कब्ज़ा कंदा रहिया। उन दौरान उन्हनि बाग़िन जी मुख़्तलिफ़ क़बीलनि सां लड़ाई शुरू थी वई ऐं अरब दुनिया जे इन पोइते पयल मुल्क में वेड़ शुरू थी। हूसी बाग़िन पारां साल जे शुरूअ में ई अदन ते कब्ज़ो कयो वियो हो, पर पोइ सऊदी अरब जे इतिहाद हेठि क़यादत जी हवाई कारवायुनि सबबि खेनि हितां वञिणो पइजी वियो हो। गुज़िरियल कुझु महीननि खां हादी जी हुकूमत जे मेंबरनि अदन खां ॿाहिरि वेही करे ई हुकूमती इंतिज़ामनि खे हलाइण जी कोशिश कई, पर सदर पंहिंजे क़याम खे सऊदी अरब ताईं महदूद करे छॾियो। गॾियल क़ौमुनि जे अंदाज़े मूजिबि यमन में हलंदड़ वेढ़ वारी सूरत हाल जे करे हिन वक़्त ताईं हज़ारे माण्हू मारिजी चुका आहिनि ऐं यमन में इंसानी अलमीअ वारी सूरत हाल पैदा थियण वञी रही आहे। नाज़रीन, यमन जे हवाले सां गॾियल क़ौमुनि जी मुख़्तसिर रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मिस्र जे तबाह थींदड़ जहाज़ जे हवाले सां। रूस जे तबाह थींदड़ जहाज़ जो क़िसो नेठि हल थी वियो ऐं रूस पारां इहा ॻाल्हि हाणे तस्लीम कई वई आहे त संदन जहाज़ खे मिस्र में बम ज़रिए तबाह कयो वियो। मिस्र में किरी तबाह थींदड़ रूसी जहाज़ लाइ मुख़्तलिफ़ अफ़वाह गर्दिश कंदा रहिया त
त जहाज़ कंहिं दहशतगर्दी जो शिकार त न थियो या वरी बम ज़रिए जहाज़ खे तबाह कयो वियो। पर रूस पारां इहो चई इन्हनि अफ़वाउनि जी तरदीद कई वेंदी रही त जहाज़ कंहिं बि बम ज़रिए तबाह न थियो आहे ऐं तमामु मुहतात अंदाज़ में इन बारे में तज्ज़िया या तबसरा कया वञनि। नेठि रूस इन ॻाल्हि जो एतिराफ़ हाणे करे वरितो आहे त गुज़िरियल महीने मिस्र जी फ़ज़ा में तबाह थींदड़ रूसी जहाज़ जी तबाहीअ जो सबबु बम हो। रूस पारां इन हमले में शामिल ॾोही माण्हुनि खे संदन अंजाम ते पहुचाइण खां अलावा शाम में दहशतगर्दनि ऐं इंतहा पसंदनि ख़िलाफ़ कार्रवायूं अञा तेज़ करण जो ऐलान पिणु कयो वियो। सदर प्यूटन इन वाक़िए ते पंहिंजे रद अमल में चयो त इहो रूस जी तारीख़ जे बदतरीन वाक़िअनि मां हिकु आहे ऐं हुन रूसी फ़ज़ाइया खे हुकुम ॾिनो त हू शाम में पंहिंजी कार्रवायुनि खे हाणे वधीक तेज़ करे। जहाज़ जी तबाही जे सबबनि ते इन खां पहिरीं रूस सभिनी ओलह जे मुल्कनि जे मौक़िफ़ खे रद्द करे छॾियो हो। रूस जो चवणु हो त जहाज़ जे तबाह थियण वारे मामले जी जांच जारी आहे, पर गुज़िरियल हफ़्ते सदर व्लादिमीर पुतिन जी सदारत में थींदड़ अहम इजलास में वफ़ाक़ी ॻुझे इदारे जे अॻवान एलेक्जेंडर बोर्टेन्को ॿुधायो त किरंदड़ जहाज़ जे टुकड़नि ऐं मुसाफ़िरनि जे सामान में धमाकेदार मादे जा ज़रा मिलिया आहिनि। एलेक्जेंडर जी दावा मूजिबि त संदन माहिरनि मूजिबि इहो बम 1 किलोग्राम वज़नी ऐं देसी हो, जेको जहाज़ जे हवा में उॾाम दौरान फाटी वियो, जंहिं जे नतीजे में जहाज़ फ़िज़ा में ई टुकड़ा टुकड़ा थी वियो। ऐं इन ॻाल्हि जी वज़ाहत ऐं तस्दीक इन मां बि थिए थी त जहाज़ जा टुकड़ा एॾे वॾे इलाइक़े में छो त फहिलियल हुआ। ॻुझे इदारे जे सरबराह जो चवणु हो त हू बिना कंहिं शक शुबे जे इहा ॻाल्हि करे थो त इहो दहशतगर्दी जो वाक़ियो हो। सदर प्यूटन इन तस्दीक खां पोइ सख़्तु रद अमल ॾींदे चयो त असांखे अहिड़नि इंतहा पसंदनि ख़िलाफ़ पंहिंजूं कार्रवायूं ऐं मुहिम गॾिजी तेज़ करण जी ज़रूरत आहे त जीअं अहिड़नि माण्हुनि खे संदन ॾोह जी सज़ा ऐं खेनि सबक़ मिली सघे। रूस जी सरकार इन दहशतगर्दी में मुलविस माण्हुनि खे पकड़ण में मदद फ़राहम कंदड़ माण्हुनि लाइ $5 करोड़ जे इनामी पैसनि जो बि ऐलान कयो आहे। जहाज़ जी तबाही जी ज़िमेवारी शाम ऐं इराक़ में सरगर्म शिदत पसंद इंतहा पसंद तंज़ीम दाइश क़बूली हुई। मिस्र जे इन जज़ीरे में दाइश जो गुरू सरगर्म आहे। यादि रहे त पेरिस में थींदड़ दहशतगर्दी जी ज़िमेवारी बि दाइश क़बूल कई आहे, जंहिं में पिणु 180 खां वधीक माण्हू मारिजी विया। मिस्र जे सिक्योरिटी अमले मूजिबि जहाज़ जे तबाह थियण जे सिलसिले में शर्म अल शेख एयरपोर्ट जे 2 मुलाज़िमनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। मिस्र जे अमलदारनि जो चवणु आहे त 17 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन्हनि में 2 ॼणा उहे बि आहिनि जिन जे बारे में शक ज़ाहिर कयो पियो वञे त उन्हनि जहाज़ में बम रखण में मदद कई हुई, जॾहिं त मिस्र पारां अञा इन ॻाल्हि जी तस्दीक नाहे कई वई त को जहाज़ बम जे करे तबाह थियो। नाज़रीन, रूस जे मिस्र में किरी तबाह थींदड़ जहाज़ जे हवाले सां हिकु मुख़्तसर रिपोर्ट तव्हां ॾिठी, जंहिं में रूस पारां इहा ॻाल्हि हाणे तस्लीम कई वई आहे त संदन जहाज़ खे दहशतगर्दी जो निशानो बणायो वियो ऐं जहाज़ खे बम ज़रिए फ़ज़ा में टुकड़ा टुकड़ा करे तबाह कयो वियो। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं गॾियल क़ौमनि पारां पनाहगीरनि जी आबादी खे रोकण जे हवाले सां मुल्कनि ते सख़्तु तनक़ीद कई वई आहे, जॾहिं त अमरीकी सदर बारक ओबामा इन हवाले सां इंतहाई सॉफ्ट कॉर्नर रखे थो। नाज़रीन, पेरिस में थींदड़ दहशतगर्दी ओलह जे सभिनी मुल्कनि खे ॼण त लोॾे छॾियो आहे। पेरिस में थींदड़ हमलनि ओलह जे सभिनी मुल्कनि खे लोॾे छॾियो आहे। यूरोप ताईं फहिलियल दहशतगर्दी जी इन नई लहर ताक़तवर मुल्कनि खे घणो कुझु सोचण ते मजबूर करे छॾियो आहे त शाम में शुरू थियल जंग बदमनी जी बाहि हाणे संदन सरहदूं पार करे संदन जे घरनि ताईं पहुची चुकी आहे। दहशतगर्दी, बेगुनाह माण्हुनि जूं हयातियूं खसण, मज़हबी ऐं लिसानी फ़िरके वारियत खे हथी ॾियण यकीनन ॾोह आहे। पर जेकॾहिं इन सॼी सूरतहाल में शाम जी सिविलियन माण्हुनि जी ॻाल्हि कयूं त संदन हालत रहम जोगी आहे, जिन जो जंग ऐं शिदत पसंद गुरूहनि सां को बि वास्तो नाहे। इहे माण्हू दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पंहिंजनि ॿारनि जे मुस्तक़बिल ख़ातिर पनाह वठण ते मजबूर थियल आहिनि। फ्रांस जे गादी वारे शहर पेरिस में थींदड़ आलमी ऐं 21वीं सदी जी बदतरीन दहशतगर्दी, जिते परॾेह में रहंदड़ मुसलमाननि जी ॾुखियाईनि में वाधारे जो सबबु पैदा कयो आहे, त उते वरी शामी पनाहगीर बि सख़्तु ॻणतीअ में वरितल आहिनि। गॾियल क़ौमनि जे पनाहगीरनि जे इदारे दुनिया जे उन्हनि मुल्कनि ते तनक़ीद कई आहे जेकी
इन्हनि मुहाजिरनि खे संदन मुल्कनि में आबादकारीअ जे प्रोग्राम खे ख़तमु करण जो मुतालबो करे रहिया आहिनि ऐं इन जो बुनियादी सबबु इहो पियो ॼाणायो वञे त पेरिस ते हमिलो कंदड़ माण्हू शाम में थींदड़ लड़ाईअ सबबु उतां बेदख़ल थींदड़ हिकु कैंप जे माण्हुनि ज़रिए यूरोप ताईं पहुतो। जेनीवा में गॾियल क़ौमनि जे हाई कमिश्नर औरत तर्जुमान जो चवणु हो त असांखे अहिड़ी ज़बान इस्तेमालु न करणु घुरिजे ऐं इन ते रुगो अफ़सोस ई करे सघिजे थो। इन सां रुगो ख़ौफ़ ऐं मायूसी वारी सूरतहाल खे ई हथी मिलंदी। वाज़े रहे त कुझु यूरोपी अमलदारनि पंहिंजनि मुल्कनि पारां वधीक पनाहगीरनि खे क़बूल करण वारे प्रोग्राम खे बंदि करण जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। पेरिस में थींदड़ बदतरीन दहशतगर्दी खां पोइ अमरीका जी 50 रियासतनि जे 27 गवर्नरनि ऐं रिपब्लिकन पार्टीअ जे साल 2016 जे सदारती उम्मीदवारनि अमरीकी सदर बारक ओबामा ते ज़ोर भरियो आहे त ईंदड़ 12 महीननि दौरान 10,000 शामी मुहाजिरनि जी आबादकारीअ जे प्रोग्राम खे ख़तमु कयो वञे या इन में देर खां कमु वरितो वञे। इहो मुमकिन न आहे त गवर्नर सदर जे मंसूबे ते अमल खे रोके सघनि था, सिवाइ इन जे त कांग्रेस पारां आबादकारीअ जे प्रोग्राम खे ख़तमु करण लाइ को क़दम खंयो वञे। रिपब्लिकन पार्टी सां तालुक़ रखंदड़ सदारती चूंडुनि में हिसो वठण जा ख़्वाहिशमंद 2 उम्मीदवार जेकी 2017 में सदर बारक ओबामा जी जाइ वठी सघनि था, उन्हनि पारां तजवीज़ ॾिनी वई आहे त अमरीकी सदर बारक ओबामा रुगो मसीही शामियुनि खे क़बूल करे न कि मुसलमाननि खे। ऐं अमरीकी सदर बारक ओबामा इन मुतालबे खे शर्मनाक ऐं गैर अमरीकी रवैयो क़रार ॾिनो आहे। डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती ऐं अॻूणी अमरीकी परॾेही वज़ीर हिलरी क्लिंटन इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त सख़्त क़िस्म जी झड़ती ऐं मालूमात ऐं मुतमइन थियण खां पोइ 65,000 शामियुनि खे क़बूल कयो वञे। गॾियल क़ौमनि जे पनाहगीरनि जे इदारे जी औरत तर्जुमान मेलिसा फ्लेमिंग जो चवणु आहे त यूरोप जी सलामती जा मामला इंतहाई मुंझियल आहिनि। मुहाजिरनि खे कुर्बानी जो बकरो न ठाहियो वञे ऐं न ई इन्हनि अफ़सोसनाक वाक़िअनि जे करे पनाहगीरनि खे का तकलीफ़ पहुचाइणु घुरिजे। मेलिसा फ्लेमिंग मुहाजिरनि जी नई आबादकारी ऐं इंसानी बुनियादनि ते दाख़िले जे मंसूबनि खे शुरू करण जो मुतालबो कंदे चयो त असांजे मुआशरनि जी सिक्योरिटी, सलामती ऐं यूरोप में सियासी पनाह लाइ माण्हुनि जूं दरख़्वास्तूं 2 अलॻि-अलॻि मामला आहिनि। नाज़रीन, पेरिस में थींदड़ दहशतगर्दी उन खां पोइ गॾियल क़ौमनि पारां दुनिया जे मुल्कनि खे इहो चयो वियो आहे त हू पनाहगीरनि बाबति सख़्त पॉलिसी रखण खां थोरो पासो कनि। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं शाम जी सियासी सूरतहाल ऐं उन ते अमरीकी सदर बारक ओबामा जे वीचारनि जे हवाले सां। अमरीकी सदर बारक ओबामा जो चवणु आहे त शाम में दाइश खे शिकस्त ॾियण लाइ उते कंहिं सियासी मुआहिदे करण जी इंतिहाई ज़रूरत आहे। अमरीकी सदर बारक ओबामा जो चवणु आहे त दाइश खे शिकस्त ॾियण लाइ शाम में सियासी मुआहिदो करणु हाणे ज़रूरी आहे। अमरीकी सदर चयो त इहा ॻाल्हि हाणे नाक़ाबिल क़बूल आहे त सदर बिशारुल असद जे इक़्तिदार में रहंदे शाम जी सूरतहाल में का बि तब्दीली अची सघे ऐं शाम में हलंदड़ जंग रुकिजी सघे। ओबामा जो चवणो हो त असद हाणे को बि कानूनी जवाज़ हासिल नथो करे सघे। अमरीकी सदर बारक ओबामा चयो त शाम में सियासी इत्तफ़ाक़ पैदा करण जी ज़रूरत आहे ऐं सियासी हम आहंगी पैदा करण खां सवाइ शाम में मौजूद शिदत पसंद विढ़ाक ग्रुप दाइश खे शिकस्त नथी ॾेई सघिजे ऐं संदन कोशिशूं बि कामयाब न थी सघंदियूं। अमरीकी सदर चयो त अहिड़े कंहिं बि मुआहिदे जी सूरत में बिशारुल असद खे इक़्तिदार में न रहणु घुरिजे। अमरीकी सदर चयो त इहो सोचणु मुश्किल आहे त शाम में हलंदड़ वेढ़ खे रोके सघिजे थो। उन सूरत में जॾहिं शाम में मौजूद अवाम बि सदर बिशारुल असद खे क़ातिल ऐं आमिर सम्झंदो हुजे ऐं अहिड़ी सूरत में असद खे को बि कानूनी जवाज़ नथो मिली सघे। जॾहिं हू इक़्तिदार में हुजे पोइ खणी ॿाहिरियूं ताक़तूं कुझु बि करे वठनि, पर शाम में आबादी जो वॾो हिसो वेढ़ में मसरूफ़ आहे। अमरीकी सदर इहा ॻाल्हि फिलिपाइन में एशिया पैसिफिक इक़्तिसादी कॉन्फ्रेंस जे मौक़े ते कैनेडा जे वज़ीर आज़म जस्टिस ट्रूडो सां मुलाक़ात खां पोइ चई। जॾहिं त ॾिसिजे त ख़बर पवंदी त बैन अल-अक़वामी बिरादरी गुज़िरियल 4 सालनि खां शाम में हलंदड़ जंग जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करे रही आहे। इन लड़ाईअ में हिन वक़्त ताईं लॻभॻि 3 लखनि खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि ऐं केतिरा ई माण्हू दरबदर थी ॿियनि मुल्कनि में पनाह वठण ते मजबूर बणियल आहिनि।
वाज़े रहे त रूस शामी सदर बिशारुल असद जो सभ खां वॾो हिमायती ऐं हामी रहियो आहे ऐं शाम जे बहरान जे हल लाइ हिन वक़्त ताईं थींदड़ मुख़्तलिफ़ इजलासनि जो मरकज़ी नुक़्तो मुल्क में सियासी तब्दीली रहियो आहे। पर शामी सदर बिशारुल असद जे इक़्तिदार में रहण या न रहण जे हवाले सां बि बैनुल अक़वामी मुल्कनि जे सरबराहनि में इख़्तिलाफ़ रहिया आहिनि। अमरीका ऐं उन जा इतिहादी यूरोपी मुल्क इन ॻाल्हि सां सहमत आहिनि त असद खे हाणे इक़्तिदार खां हटी वञणु घुरिजे, जॾहिं त वरी रूस ऐं ईरान बिशारुल असद जे इक़्तिदार में रहण वारी ॻाल्हि ते मुतफ़िक़ ऐं गॾियल रहिया आहिनि। अमरीकी सदर बाराक ओबामा इहा ॻाल्हि सवालिया अंदाज़ में चई त छा वाकई रूस ऐं ईरान इहो सम्झनि था त सदर बिशारुल असद खे इक़्तिदार में रखी हू शाम में मुख़ालिफ़ धुर ख़िलाफ़ फ़ौजी ताक़त जो इस्तेमालु करे खटी सघनि था, या हू सम्झनि था त रुॻो शाम जी रियासत खे बचाइनि। क़ौमी सलामती बाबति सदर बाराक ओबामा जे नाइब मुशीर बेन रोडर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमरीकी सदर जे ॿियनि मुल्कनि जे दौरनि जो मक़सदु वेढ़ा ग्रुप दाइश ख़िलाफ़ जंग तेज़ करण जी हिमायत हासिल करणु आहे। इन मुलाक़ात में कैनेडा जे वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जो चवणु हो त संदन मुल्क इराक़ ऐं शाम में दाइश ख़िलाफ़ आलमी मुहिम जो मज़बूत रुकन रहंदो, पर उन बावजूदि हुन इन इतिहाद मां कैनेडा जे जंगी जहाज़ खे वापसि घुराइण वारे अज़म जो वर्जाह बि कयो। संदसि चवणु हो त कैनेडा दाइश ख़िलाफ़ पंहिंजी कोशिशनि में पंहिंजे हिसे खां बि वधीक कमु कंदो रहंदो। कैनेडा जे वज़ीर आज़म इराक़ में वधीक तरबियती फ़ौजी मोकिलण जो बि इरादो ज़ाहिरु कयो। नाज़रीन, अमरीकी सदर बाराक ओबामा जो चवणु आहे त शाम में तब्दीली जे हवाले सां सदर बिशारुल असद जो हाणे इक़्तिदार में रहणु ज़रूरी न आहे ऐं ज़रूरी आहे त शाम में को सियासी मुआहिदो कयो वञे। नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अमरीका में इराक़ी ऐं शामी पनाहगीरनि ते पाबंदी जे बिल जे हवाले सां। अमरीकी ऐवान जे नुमाइंदे पारां सिक्योरिटी ख़दशनि सबबि पनाहगीरनि ते थींदड़ पाबंदी जो बिल आंदो वियो आहे। अमरीकी ऐवान पारां पेरिस ते थींदड़ हमलनि खां पोइ शाम ऐं इराक़ मां ईंदड़ पनाहगीरनि जी अमरीका में आबादकारीअ ख़िलाफ़ बिल मंज़ूर कयो वियो आहे। ऐवान में पेश थींदड़ इन बिल जी व्हाइट हाउस पारां थींदड़ मुख़ालिफ़त बावजूदि डेमोक्रेटिक पार्टी जे केतिरनि ई मेंबरनि रिपब्लिकन अॻवाननि जी हिमायत कई आहे। अमरीका में इराक़ी ऐं शामी पनाहगीरनि ते पाबंदी जो बिल। अमरीकी ऐवान जे नुमाइंदनि पारां सिक्योरिटी ख़दशनि सबबि पनाहगीरनि ते पाबंदी जो बिल आंदो वियो आहे। अमरीकी ऐवान पारां पेरिस ते थींदड़ हमलनि खां पोइ शाम ऐं इराक़ मां ईंदड़ पनाहगीरनि जी अमरीका में आबादकारी ख़िलाफ़ बिल मंज़ूर कयो वियो आहे। ऐवान में पेश थींदड़ इन बिल जी व्हाइट हाउस पारां थींदड़ मुख़ालिफ़त बावजूदि डेमोक्रेटिक पार्टी जे केतिरनि ई मेंबरनि रिपब्लिकन अॻवाननि जी हिमायत कई। इन बिल जे हक़ में 299 जॾहिं त मुख़ालिफ़त में 137 वोट विधा विया, जॾहिं त अमरीकी सदर बाराक ओबामा मूजिबि हुन पारां पनाहगीरनि खे रोकण लाइ थींदड़ कोशिशनि वारी कानून साज़ी खे वीटो कयो वेंदो। पर ओबामा ताईं पहुचाइण खां अॻु में इन बिल खे सेनेट में मंज़ूर थियणो आहे। पेरिस में थींदड़ आलमी बदतरीन दहशतगर्दी दुनिया जे मुल्कनि जे सरबराहनि खे घणो कुझु करण ते मजबूर करे छॾियो आहे। जिते हू दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं सख़्त ऐं तेज़ करण बाबति ॻरो मौक़िफ़ ॾेई चुका आहिनि, त उते वरी जंग खां मुतासिर मुल्कनि जे माण्हुनि बाबति संदन राय पिणु इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी वई आहे। घटि में घटि 1 दर्जन खां वधीक रियासतनि जे गवर्नरनि पारां सिक्योरिटी ख़दशनि सबबि इहो चयो वियो आहे त हू पंहिंजनि मुल्कनि में शामी पनाहगीरनि खे अचणु कोन ॾींदा। इन बिल तहत वफ़ाक़ी जाच जे इदारे FBI, मुल्क जे अंदरूनी सिक्योरिटी जे इदारे होमलैंड नेशनल सिक्योरिटी जे डायरेक्टर खे मुल्क में दाख़िल थींदड़ हर हिकु पनाहगीर लाइ सिक्योरिटी क्लियरेंस ॾियणु लाज़मी क़रार ॾिनो वियो आहे, जंहिं में उन पनाहगीर जे माज़ी जी बि जाच शामिल हूंदी, जंहिंखां पोइ इहा ख़बर पइजी सघंदी त किथे हू कंहिं बि तरह सां अमरीकी सरबराह मूजिबि सिक्योरिटी लाइ को मसइलो त न बणिजंदो। ऐवान में अक्सरियत रखंदड़ जमात रिपब्लिकन जे अॻवान क्योन मैकार्थी मूजिबि उन्हनि पारां इन बिल जी हिमायत इन करे बि कई वई आहे छो त इहो न रुॻो संदन क़ौम जे इक़्तिदार जे ख़िलाफ़ आहे, पर हिकु आज़ाद मुआशिरे जे पिणु ख़िलाफ़ आहे त इंतहा पसंदनि खे अहिड़ो मौक़ियो ॾिनो वञे जेको हू हासिल करणु चाहिनि था।
डेमोक्रेट पार्टी जे अॻवान ब्रांड एशफोर्ड जो चवणु आहे त हू पोयां वेही करे पंहिंजनि ई माण्हुनि ऐं अमरीकी अवाम जे ख़दशनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघे जेकी दहशतगर्दी खां तमामु घणो ड्रिनल आहिनि। वाज़िर आहे त इन खां अॻु में अमरीकी सदर बारक ओबामा पारां अमरीका में दाख़िल थींदड़ शामी पनाहगीरनि जे दाख़िले जे मुतालबे ते रिपब्लिकन पार्टीअ ते सख़्त तनक़ीद कई वई हुई। संदसि चवणो त पार्टियुनि जा माण्हू बेवान ऐं यतीमनि जे अमरीका अचण ते सख़्त ख़ौफ़ज़दा आहिनि। कांग्रेस में मौजूद ऐं 2016 जी सदारती दौड़ में शामिल रिपब्लिकन अॻवाननि पारां शामी पनाहगीरनि लाइ अमरीकी सरहदनि जा दरवाज़ा बंदि करण जी ॻाल्हि कई हुई, पर ओबामा इंतिज़ामिया पनाहगीरनि खे संदनि मुल्क में रहण जी इजाज़त ॾियण वारे मौक़िफ़ ते बीठल आहे। नाज़रीन, अमरीका में इराक़ ऐं शामी पनाहगीरनि ते पाबंदी जे हवाले सां बिल पेश कयो वियो आहे, जंहिंजी मुख़्तसिर रिपोर्ट असां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं फ्रांस जी। फ्रांस ते थींदड़ हमलनि खां पोइ ॼण दुनिया जी सूरत हाल ई तब्दील थी वई आहे। फ्रांस जे घरू वज़ीर जो इन हवाले सां चवणु आहे त दुनिया जे मुल्कनि खे संदन सिक्योरिटी जे हवाले सां हाणे संजीदगी सां सोचणो पवंदो। फ्रांसीसी घरू वज़ीर बर्नार्ड कैनरियो चयो आहे त पेरिस ते थींदड़ हमलनि खां पोइ यूरोपी मुल्कनि लाइ इहो ज़रूरी आहे त हू दहशतगर्दी जे ख़तरनि खां होशियार रहंदे घटि में घटि पाण खे उन जे मुक़ाबले लाइ तयारु रखनि। इन खां अॻु में फ्रांस जे वज़ीर आज़म मैनुअल वॉल्स चयो हो त पेरिस हमलनि में मुलविस इंतहा पसंद तंज़ीमनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू यूरोप में ईंदड़ पनाहगीरनि वारे बहिरान जो फ़ाइदो वठंदे नज़रुनि में अचण खां बिना ई फ्रांस में दाख़िल थिया। जॾहिं त ॿिए तरफ़ बेल्जियम जे वज़ीर आज़म मिचेल पंहिंजे मुल्क जी सिक्योरिटी क़दमनि ते थींदड़ तनक़ीद खे मञण खां इनकार कंदे चयो त बेल्जियम जी सिक्योरिटी जी ॼाण खां पोइ सिडनी में छापो हयो वियो। वाज़िर आहे त जुमे ते फ्रांसीसी प्रोसिक्यूटर ॿुधायो हो त सांडिनी में छापे दौरान कार्रवाई में मारिजी वेंदड़ विढ़हाकनि में पेरिस ते हमलनि जी मनसूबाबंदी कंदड़ अब्दुल हमीद अबाउद बि शामिल आहे। यूरोपी यूनियन जे वज़ीरनि हिकु क़रारदाद जो मतन ठाहियो आहे जंहिं मूजिबि उहे मुल्क पंहिंजी सरहदनि जी ॿारहीं हिफ़ाज़त लाइ पंहिंजे पाण में राब्तनि ऐं ताउन तहत मज़बूत ऐं मुनज़िम जाच करे सघंदा। इहा क़रारदाद फ्रांसीसी सदर फ्रांसवा ओलांद जे पेरिस ते हमलनि खां पोइ दाइश ख़िलाफ़ सख़्त आलमी रद्द अमल जी पॉलिसी जो हिसो आहे ऐं इन ई पॉलिसी तहत सदर ओलांद ईंदड़ हफ़्ते वॉशिंगटन ऐं मॉस्को जो अहम दौरो बि कंदो। फ्रांस जे घरू वज़ीर पारां प्रेस कॉन्फ्रेंस में चयो वियो त यूरोप लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त हू फौरी तौरु हाणे सुजाॻ थिए ऐं दहशतगर्दी जे ईंदड़ ख़तरनि खे ॾिसंदे पंहिंजो पाण खे मज़बूत ऐं मुनज़िम करे। तर्जीह निगारनि जो चवणु आहे त अब्दुल हमीद अबाउद जी सुञाणप सिक्योरिटी सर्विसिस ते केतिरा ई सवाल उथारिया आहिनि। हू फ्रांसीसी ऐं बेल्जियन सिक्योरिटी इदारनि खे घुर्बल हुयो। उन बावजूदि अब्दुल हमीद अबाउद शाम खां पेरिस ताईं जो सफ़र करण में कामयाब रहियो। फ्रांस में एमरजेंसी में 3 महीननि जी वाध कई वई आहे। फ्रांस जे वज़ीर आज़म मैनुअल वॉल्स पार्लियामेंट में मुल्क में एमरजेंसी में 3 महीननि जी वाध वारे मुसवदे ते बहस दौरान चयो त विढ़हाक ऐं उन जा साथी कीमियाई ऐं हयातियाती हथियारनि जो बि इस्तेमालु करे पिए सघिया। वाज़े रहे त पेरिस ते हमलनि खां पोइ मुल्क में फौरी तौरु हंगामी सूरतहाल लागू कई वई आहे जंहिं में 3 महीननि जी वाध वारो मुसवदो ऐवान में पेश कयो वियो आहे।
नाज़रीन, फ्रांस जे हवाले सां रिपोर्ट मां ॾिठी जंहिंमें फ्रांस जे घरू वज़ीर जो चवणु आहे त यूरोपी मुल्कनि लाइ इहो ज़रूरी आहे त हू दहशतगर्दी जे ख़तरनि खां पंहिंजो पाण खे वधीक महफ़ूज़ रखनि। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु थियो आहे हिकु मुख़्तसिर ब्रेक जो। वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं माली जी होटल ते थींदड़ दहशतगर्दनि जे हमले जे हवाले सां। अमरीकी सदर बाराक ओबामा जो चवणु आहे त हमाको हमले में मुलविस अंसरनि जो मुसलसल पीछो कयो वेंदो। अमरीकी सदर बाराक ओबामा जो चवणु आहे त हमाको हमले में मुलविस अंसरनि जो मुसलसल पीछो कयो वेंदो। अमरीकी सदर जो चवणु हो त अमरीका, उन जा इत्तहादी ऐं उन जा शरीक पंहिंजनि शहरनि खे तहफ़ुज़ ॾियण ऐं दहशतगर्दी खे हवा ॾींदड़ नफ़रत जोगे नज़रिये खे शिकस्त ॾियण ऐं दहशतगर्दनि जे नेटवर्क खे पाड़ खां पटण लाइ पुरज़म आहिनि। अमरीका जे सदर बाराक ओबामा माली में हिकु होटल ते थींदड़ दहशतगर्दनि जे हमलनि खे इंतहाई किरियल अमल कोठींदे इन अज़म जो हिकु दफ़ो ॿीहर वर्जा कयो त हू कातिलनि जो मुसलसल आख़िर ताईं पीछो कंदा रहंदा। जुमे ॾिहाड़े माली जे गादी वारे हंधि हमाको जी हिकु होटल में दहशतगर्दनि पारां हमलो कयो वियो हो ऐं उते होटल में मौजूद 170 माण्हुनि खे यरगमाल बणायो। सिक्योरिटी फोर्सिस पारां कार्रवाई कंदे यरगमालिन खे बाज़ियाब्त करायो वियो, पर इन विच में 2 हमलो कंदड़नि समेत 27 ॼणा पिणु मारिजी विया। मलेशिया जे गादी वारे हंधि कोलालमपुर में ख़िते जे अॻवाननि इजलास खे ख़िताब कंदे चयो त इंतहा पसंद दहशतगर्दनि पारां थींदड़ हमलनि बावजूद संदन इरादा अञा मज़बूत थिया आहिनि। ओलह अफ्रीका जे 2 दहशतगर्द ग्रुपनि हमाको हमले जी ज़िम्मेवारी क़बूले वरिती आहे। माली जो सदर इब्राहिम अबू बकर चाड जो दौरो फौरी तौर मुख़्तसिर कंदे जुमे ॾिहाड़े ई वापसि पंहिंजे ॾेह पहुतो ऐं संदसि पारां इन्हनि दहशतगर्दीअ जे वाक़िअनि ते 3 ॾिहाड़नि जे सोग ऐं हंगामी हालत लागू करण जो ऐलान कयो वियो। सरकारी टीवी तां पंहिंजे पैगाम में सदर चयो त हुकूमत माली मां दहशतगर्दनि खे ख़तम करण लाइ हर मुमकिन क़दम खणंदी ऐं इन होटल मां बाज़ियाब थींदड़नि में 6 अमरीकी शहरी बि शामिल आहिनि। जॾहिं त अमरीका जे परॾेही वज़ीर जॉन केरी बि माली जी हुकूमत खे हर मुमकिन ताउन में मदद फराहम करण जी ख़ातिरी कराई। संदसि चवणु हो त माली अमरीका जो ख़िते में अहम शिरकतदार आहे ऐं असीं माली जी अवाम सां गॾु बीठल आहियूं। माली जा उतरिया इलाइक़ा 2012 दौरान शिदत पसंद तंज़ीम अल-क़ाइदा सां तालुक़ रखंदड़ अस्करियत पसंदनि जे कब्ज़े हेठि रहिया, पर उन खां पोइ फ्रांस जी क़यादत हेठि हिकु गॾियल क़ौमी ऑपरेशन करे उन्हनि दहशतगर्दनि खे इन इलाइक़े मां ॿाहिरि कढियो वियो, पर उन बावजूद बि अॼु ताईं वक़फ़े सां इन इलाइक़े में हमला थींदा रहनि था। गॾियल क़ौमनि में दाइश ख़िलाफ़ मुतफ़िक़ थींदे करारदाद मंज़ूर कई वई आहे। इन करारदाद में गॾियल क़ौमनि जे सभिनी मेंबर मुल्कनि खे चयो वियो आहे त हू दाइश ख़िलाफ़ जंग लाइ तमामु ज़रूरी क़दम खणनि। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल गॾियल तौर ते हिकु करारदाद मंज़ूर कई आहे, जंहिंमें सभिनी मुल्कनि खे इहो चयो वियो आहे त हू शिदत पसंद विढ़ाक तंज़ीम ख़िलाफ़ इत्तिहाद कनि ऐं इन करारदाद में गॾियल क़ौमनि जे सभिनी मुल्कनि खे सलामतीअ जे लाइ बहितर क़दमनि खे ॿीणो करण जो चयो वियो आहे। इन करारदाद जी फ्रांस जे सदर पारां भरपूर आजियां कई वई आहे। फ्रांस जे सदर जो चवणु हो त इन करारदाद खां पोइ यूरोप जा अढ़ाई मुल्क हरकत में ईंदा ऐं संदन तहरुक अञा ज़ोर वठंदो ऐं हू हिसाब वठी सघंदा उन्हनि माण्हुनि खां जेकी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में बेगुनाह इंसाननि जूं हयातियूं खसिन था, खान संदन प्यारनि खे जुदा कनि था।
नाज़रीन, अमरीकी सदर बाराक ओबामा माली में थींदड़ दहशतगर्द हमलनि जी भरपूर निंदा कई आहे। इन खां अलावा गॾियल क़ौमुनि में पिणु दाइश ख़िलाफ़ हिकु गॾियल क़रारदाद मंज़ूर कई वई आहे। नाज़रीन, अॼोके ग्लोबल राउंड अप प्रोग्राम में असां तव्हांखे ॿुधायोसीं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में थींदड़ अहम डेवलपमेंट्स जे हवाले सां। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सबिन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।